कदीमी रस्ते खे ढाहे ज़रई ज़मीन में शामिल करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो खयो। जॾहिं त PPM मीर आमिर मक्सी एहतजाज कंदड़नि खे मसइलो हल कराइण जी ख़ातिरी खां पोइ धरणो ख़त्म कराए छॾियो। लखारी पाड़े जे रहबासी शबीर लांघा, हैदर लखारी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रहबासीन सूबाई वज़ीर जी रहाइशगाह ॾांहुं वेंदड़ रस्ते ते मुज़ाहिरो करे धरणो खयो, जंहिं सबबि मीर नादिर मक्सी जे घर ॾांहुं ईंदड़ वेंदड़ गाॾियूं बीहजी वयूं। उन मौक़े ते मुज़ाहिरो कंदड़नि सां मीडिया ॾोधाईंदे चयो त मक्सी बिरादरी जा कुझु बाअसर संदन पाड़े जे क़दीमी रस्ते खे ढाहे ज़रई ज़मीन में शामिल करे छॾियो आहे, जेका साणनि ज़्यादती आहे। मुतासिर रहबासीन सूबाई वज़ीर मीर नादिर मक्सी खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी हलंदड़ कम रोकराए रहबासीन में पखड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। होॾां PPM मीर आमिर मक्सी एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं करे रोड जो हलंदड़ कम बंदि कराए मसइले खे हल कराइण जी ख़ातिरी कराई, जंहिं खां पोइ रहबासीन एहतजाज ख़त्म करे छॾियो। लाड़काणे